थाणो बोला खान मां अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया घनश्याम दास सामनाणी। अॻूणो सूबाई वज़ीर इक़लियती अमूर सिंध PPMPA ज्ञानचंद इसराणी पंहिंजे अबाणे ॻोठ सिरी पहुची मुख़्तलिफ़ पाड़नि जी घिटियुनि जो विज़िट कयो। अण मौक़े ते ज्ञानचंद इसराणी ॻाल्हाईंदे चयो त असांजो अज़म इंसान ज़ात जो बग़ैर कंहिं भेद भाव जे ख़िदमत करणु आहे। अॼु ॻोठ अचण जो मक़सदु इहो आहे त जीअं शहर जो विज़िट कजे, प्योर ब्लॉक, गटर लाइन, स्टील लाइटूं, पाणी जी लाइन जेके ॾिना आहिनि उन्हनि जो कमु मुकमल थियो आहे या न, इहो कमु ॿिए ॾिसी वञिजे ऐं रहियल गलियूं घरनि तोड़े शहर में गटर लाइन, प्योर ब्लॉक, स्टील लाइटूं जेके ख़राबु आहिनि उन्हनि जी मरम्मत, पाणी जो मसइलो उहो बि हल कयो वञे। शहर में मेन गली मार्केट वारनि खे तमामु तकलीफ़ आहे, गंदे पाणी जो निकाल नाहे। तमामु जल्द गटर लाइन, प्योर ब्लॉक जो कमु शुरू कयो वेंदो। और मौक़े ते UC सिरी जो चेयरमैन मोहम्मद ख़ान पालारी, इंजीनियर रफ़ीक कल्होड़ो, मुखी खेमचंद रतनाणी, डॉक्टर प्रहलाद राय वाटवाणी, काउंसलर VC मल डोलाणी, ज़िले काउंसिल मेंबर भगत कन्यालाल, हीरालाल तारवाणी, चैतन मल इसराणी, मामा पूरन मल डडाणी, ठेकेदार मुखी नेवत कुमार चैतन मल इसराणी, ठेकेदार दिलीप कुमार लीलाराम वेसनाणी, समाजी वर्कर मोहेश कुमार वेसनाणी, सहाफ़ी साहबुद्दीन ख़ासकिली, मुख़्तियार अली ख़ासकिली ऐं ॿिया साणस गॾु हुआ।